शामिल कयूं पिया रुकन ॿरड़ा खां। जाफर खान लिबारी लॻे ॻोठ विलेज शाह मर्दान शाहबाद में गाज़ी फ़कीर जान मोहम्मद लेगारी जो सालियानो 21/12 शरीफ़ जी तक़रीब थी गुज़री। तक़रीब खे ख़िताब कंदे आलमी स्कॉलर डॉक्टर अल्लामा हक नबी सिकंदरी, MPA खलीफ़ो फ़कीर वरियाम ख़ास कैली, खलीफ़ो फ़कीर ग़ुलाम हैदर, दोदो उनर फ़कीर इंजीनियर अब्दुल बासित हिंगरो, फ़कीर डॉक्टर फारूक अब्दुल्ला मंगरियो, अलामा मुफ्ती अल्लाह वरायो सिकंदरी, फ़कीर शफ़ी मोहम्मद लेगारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गाज़ी फ़कीर जान मोहम्मद लेगारी जूं हुर जमात लाइ कयल ख़िदमतूं कॾहिं बि विसारे नथियूं सघजनि। हुर जमात में हमेशह संदसि मथभरो किरदारु रहियो। मुर्शिद साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह सां बेहद अक़ीदत ऐं जमायत जे कमनि में हमेशह अॻियां रहिया ऐं हुननि वधीक चयो त गाज़ी फ़कीर जान मोहम्मद लेगारी सखावत, इल्म ऐं हर ॻाल्हि में साबिते क़दम रहण वारा इंसान हुआ। जॾहिं त उन मौक़े ते अली हसन निज़ामानी, फ़कीर अली अहमद अलबेलो मंगरियो, ग़ुलाम शाह लेगारी, ग़ुलाम कादिर जूणे जो, सहाफ़ी ख़ुदा नौकाशाही जान मोहम्मद ابڑو समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं हुर जमात जे मुअज़्ज़िज़नि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई। आयल महिमाननि खे फ़कीर शफ़ी मोहम्मद लेगारी, फ़कीर ग़ुलाम शाह लेगारी ऐं ॿियनि भाइरनि पारां लंगर करायो वियो। रिपोर्ट करे जान मोहम्मद ابڑو, बे न्यूज़ रुकन ॿरड़ा।